वज़ीर आज़म ऐं चीनी हममनसब ग्वादर इंटरनेशनल एयरपोर्ट जो वर्चुअल इफ्तिताह करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़िताब कंदे चयो त ग्वादर हवाई अॾे जो कमु मुकमल करणु हिकु ख्वाब जी साबिया आहे। चीनी वज़ीर आज़म ली चियांग जो चवणु हो त ग्वादर एयरपोर्ट जो कमु मुकमल थियणु पाक चीन मज़बूत दोस्ती जी अक्कासी आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ शोबनि में मुफ़ाहमत जे याददाश्तनामनि ते सयूं बि कयूं। इस्लामाबाद में कोठायल तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं चीनी हममनसब शरीक थिया। ॿिन्ही मुल्कनि विच में स्मार्ट क्लासिस रूम्स जे हवाले सां दस्तावेज़नि जी ॾे वठि कई। ग्वादर में 7हीं जॉइंट वर्किंग ग्रुप जे इजलास जे नुक़्तनि वारे दस्तावेज़नि ते सयूं करे वरितियूं। शंघाई सहकारी तंजीम के इजलास लाइ इस्लामाबाद में तैयारियों मुकम्मल। चीनी वज़ीर आज़म ली चियांग कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ पाकिस्तान पहुतल। ACO जो 2 ॾींहनि वारो सरबराही इजलास सुभाणे खां शुरू थींदो। कॉन्फ्रेंस की साइट लाइन ते मेंबर मुल्कनि जे अॻवाननि जूं मुलाक़ातूं बि शेड्यूल। इजलास में शिरकत लाइ परॾेही महिमाननि जी आमद जो सिलसिलो जारी। भारत, चीन, रूस जा वफ़द इस्लामाबाद पहुची चुका। वफ़ाक़ी गादी वारे शहर के सींगारियो वियो। और आज से ये वादे कर रहे हैं कि आगे जाके जितने भी मुश्किल वक्त होंगे आपका सिंध हुकूमत सिंध के हाड़ी के साथ हाड़ी काद के सूरत में हम साथ खड़े होंगे। PP चेयरमैन सिंध में बेनज़ीर हारी कार्ड जो इफ्तिताह करे छॾियो। ज़रई शोबे खे डीरेगुलेट करण जी वॾी साज़िश थी रही आहे। असां आवाम खे हक़ ॾिना ऐं हारनि खे ज़मीन जो मालिक बणायो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ग़रीबनि लाइ जिदोजहद कई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम दुनिया में हिकु मिसाल बणिजी चुको आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो हारी कार्ड वारी तकरीब खे ख़िताब चयाई। शहीद बीबी फ़ैसिलो कयो त हुकूमत हारनि जा फसल ख़रीद कंदी। मौसमियाती तब्दीली असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो बणिजी चुकी आहे। मईशत जो बुनियाद ज़रात मौसमियाती तब्दीलियुनि जे करे ख़तरे में आहे। वनू में पुलिस लाइन ते दहशतगर्दनि जे हमले में 4 पुलिस एहलकार शहीद, 3 ज़ख़्मी। फोर्सेस जी जवाबी कार्रवाई में 5 हमलेआवर भी मार थी विया। पुलिस लाइन जी गेट ते बुरको पेरियल जवाबदार फायरिंग करे ॾिनी। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर नोटिस वठंदे IG खां रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर सिंध रवादारी मार्च में शिरकत कंदड़नि जे तज़लील ऐं तशद्दुद ते माफ़ी घुरी वरिती। गुज़िरियल ॾींहुं वारे वाक़िए ते असां सभिनी खे अफ़सोस आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो चवणु हो त सिंध हुकूमत उन मामले ते पंहिंजो किरदारु अदा कयो। SCO कॉन्फ्रेंस सबबि एहतजाज मुलतवी करण जो चयो, पर उन बावजूदि माण्हू गॾु थिया। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां IG सिंध गुलाम नबी मेमून जी मुलाक़ात में रवादारी मार्च ते तशद्दुद वारे वाक़िए बाबति मुशावरत कई वई। घरू वज़ीर चयो त औरतुनि ऐं साफ़नि ते तशद्दुद वारे वाक़िए जी शफ़ाफ़ जांच यकीनी बणाई वञे। इंक्वायरी ऐं जांच लाइ आला सतही कमेटी जोड़ी वञे। घरू वज़ीर जी IG सिंध खे हिदायत। कराची में सिंध रवादारी मार्च जे मुज़ाहिरे दौरान औरतुनि ऐं सहाफ़िन ते तशद्दुद कंदड़ SHO ईदगाह मुअत्तल। औरतुनि ते तशद्दुद कंदड़ 5 लेडी एहलकारनि खे बि मुअत्तल कयो वियो। सहाफ़िन ते तशद्दुद कंदड़ 2 पुलिस हेड कांस्टेबल बि मुअत्तल कया विया। 26 आईनी तरमीम बाबति पार्लियामेंट जी ख़ास कमेटी जो इजलास ख़त्म। पार्लियामेंट जी ख़ास कमेटी जो 8हों इजलास 17 अक्टूबर ते ॿीहर थींदो। परवेज़ अशरफ, अली ज़फ़र ऐं असद कैसर में मुशावरत लाइ वक़्तु ॾियण वारे मामले ते मुंहमारी। कमेटी पारां आईनी मसवदे ते मुशावरत जारी रखण जो फ़ैसिलो। सिंध में मेडिकल कॉलेजनि में दाख़िलाउनि लाइ वरितल एंट्री टेस्ट में बेज़ाब्तिगी वारो मामिलो। सिंध हुकूमत पारां अदालती हुकूमत मामले जी जांच लाइ आला सतही कमेटी क़ाइमु। वज़ीर आला इंस्पेक्शन टीम जी चेयरपर्सन शीरी नारोजो जी सरबराही में कमेटी क़ाइमु। कमेटी में सेक्रेटरी औकाफ़ मरीद रहमो ऐं FIA डायरेक्टर समेत 6 मेंबर्स शामिल। ACO कॉन्फ्रेंस सां मुल्क में सीड़पकारी वधंदी। चीन जो वज़ीर आज़म 11 सालनि बाद पाकिस्तान आयो आहे। अॼु पाकिस्तान दुनिया लाइ सेंट्रल लोकेशन बणिजी चुको आहे। आलमी इदारा मञी रहिया आहिनि त पाकिस्तान जी मैशियत बहितर थी रही आहे। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस।
चयाई चीनी वज़ीर आज़म जो पाकिस्तानी दौरो इंतहाई अहमियत रखे थो। मलेशिया जे वज़ीर आज़म जो भी पाकिस्तान जो दौरो कामयाब रहियो। केपी जे वॾे वज़ीर पारां सुभाणे इस्लामाबाद वञण जो ऐलान। संदसि चवणु आहे त सुभाणे एहतजाज लाइ इस्लामाबाद ज़रूरु वेंदसि। बानी PTI जी सिहत बाबति ॻणती आहे, इन लाइ मुलाक़ात जो मुतालबो ज़रूरु पूरो कयो वेंदो। आइनी तरमीम वारे मसवदे ते अखबराई थी आहे। इतफ़ाक़ी राय जे वेझो पहुची चुका आहियूं। जेको मसवदो हुकूमत तरफ़ां आंदो वियो उहो रद्द कयो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं हू लाहौर पहुची नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। सुभाणे बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। आइनी तरमीम में बि 9 महीना लॻी विया हुआ। अॼु कहिड़ो मसइलो आहे जो एतिरी तकड़ लॻी पई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमन पारां BRT मनसूबो जल्द मुकम्मल करण जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमन जी सदारत थियल BRT मनसूबे जे हवाले सां इजलास। रेड लाइन BRT मनसूबे ते हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो वियो। शहजिल मेमन चयो आहे त BRT मनसूबो कराची लाइ गेम चेंजर आहे। रेड लाइन BRT सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। वक़्त सिर मुकम्मल थियण खे हर हाल में यकीनी बणाइणो पवंदो। उबावड़ो में अॻूणे MPA शेरियार शहर ते कातलाणो हमलो। संदसि गार्ड ऐं धाड़ियल बि मारिजी वियो। राउंती जे कचे में हथियारबंद शेरियार शहर जी गाॾी ते फायरिंग कई। हमले में शेरियार शहर जो मुहाफ़िज़ अली मोहम्मद शहर ऐं ॾुआरी उमर शहर बि मारिजी वियो। सोराब शहर ज़ख़्मी। शहदाद कोट जे गोच मोहम्मद साले चांडियो में पेर तिरकण सबब बाड़ा तलाव में बुॾी फोट। पेर तिरकण सबब 12 वरियनि जी राबिया चांडियो ऐं 7 वरियनि जो उस्मान चांडियो तलाव में बुॾी फोट। सुनी सुनी सिंध जी तुझी मुझी जिंद जी। सुनी सुनी सिंध जी तुझी मुझी जिंद जी। तुझी बावड़ में गुड़ गुड़ प्यार आए साहबो तुझो प्यार आए साहबो। उन तो के सामने तो है सामने तो चपड़ा चोरी तो दान हर वक्त सजना खामोश रही। इजहार अलाए साहबो तुझो प्यार अलाए। समन साई मत गोली गुलाम तुझे दरी जी। मुर्शद साई मत साडी पुरत तुझे दरी जी। तुझे प्यार सिर झुकाए जॾो न त झुकण जहिड़ो मां। तुझे प्यार सिर झुकाए जॾो न त झुकण जहिड़ो मां। तुझे कमाना दे हमने हाथ राना रवा सेवन दरबारा रवा उठल दरबारा होला मेरी मैया होला मेरी मैया। बराबरी सरासरी असां गुरु थाए तेरी पुछे खड़ी को के तेरी असां बुधायो है तेरी। आजाद कौम जे तेरी आजाद कौम जे तेरी जो सच्चे नेता सरे सुसिल कमाल दी बने सुसिल के चने। ऐं हैदराबाद में धरती मेका फैमिली फेस्टिवल जी रंगारंग तक़रीबन सां पुॼाणी। 3 ॾींहं बि हज़ारे माण्हू शरीक। धरती TV ऐं सोब मीडिया गुरु पारां हैदराबाद जे राणी बाग में सजायल फैमिली फेस्टिवल शहरनि जे मुखनि ते मुर्कूं विखेरे छॾियूं। मज़ाया फनकारनि टोटका ॿुधाए माण्हुनि खे खिलाए खेरो करे छॾियो। मौसीक़ीअ जी महफ़िल दौरान नौजवान झूमंदा रहिया। फनकारनि रेशमा परवीन, शेला गुल, अनम मारवी, साइमा सैर, हुबदार सखी राणी जे सुरनि जी वर्खा
एहसन सखीराणी, शाहिद भंगवार, दुआ मेमण, जावेद जखराणी, अनमोल हैदर मुख्तलिफ गीत गाए माहौल मुंडरे छॾियो। प्रोग्राम दौरान धरती टीवी टंडे अल्लाहयार जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर GM पिताफी, डायरेक्टर न्यूज़ ज़ुहैब ज़रदारी के तोहफ़े तौर सिंधी पटको पारायो। डायरेक्टर न्यूज़ ज़ुहैब ज़रदारी जूं कामयाब फेस्टिवल ते टीम के वाधायूं।